शहजादकोट ऐसा था नहीं जैसा आजकल दिख रहा है। उबलते गटर नालियां, शहर के हर चौक चौराहे पर गंदगी के ढेर, जबकि तकरीबन पूरा शहर गंदगी में लिपटा नजर आता है। दूसरी जानिब करोड़ों रुपए के बजट के मिलने के बावजूद शहर में कहीं भी सफाई सुथराई नजर नहीं आता और इस गंदगी के बायस 70% शहर की आबादी मुख्तलिफ अमराज में मुब्तला नजर भी आते हैं। लीडर आहिनि जेको हालत हीअ तव्हां ॾिसो था, असां इन ॻाल्हि ते आमादा ऐं दिलि बि ईअं चए थी त मुर्दाबाद इन्हनि खे चइजे, जेके हाणे 2 ॾींहं थी विया आहिनि वोट वठी आया आहिनि ऐं 2 ॾींहं इन खां अलावा वोट खां अवल 4-5 ॾींहं इहा साम्हूं उतां खे जेकी तव्हां झंडा ॾिसो था, कैंप जेकी इन्हनि जी लॻल हुई, इन में हिन हद जो जेको MP आहे असांजो वॾो साहिबु वाइदो करे वियो 15 ॾींहं अवल वोटनि खां त मां जीअं वोट ख़तमु थींदा, हे मुख़्तसिर कमु आहे, को एॾो वॾो कमु बि न आहे, सिर्फ़ु ट्राली हिकिड़ी 2 अचे बल्दिया जी, उहा सफ़ा करे वेंदी, को एॾो वॾो कमु बि न आहे, हिकिड़े ॾींहं जो कमु आहे जंहिंमें साल असांखे थी विया आहिनि। मुंहिंजो साम्हूं इहो घरु आहे साईं, इहो जेको अलम अब्बास जो लॻल आहे, इहो मुंहिंजो साम्हूं घरु आहे ऐं हाणे बि मां हे पेर बि मुंहिंजा ॾिसो, मां एतिरो टपी आयो आहियां ऐं राति जो बि मूंखे हितो ई वञिणो आहे, छो त मां सुबुह जो दुकान ते वेंदो आहियां। ऐं ॿी ॻाल्हि इहा जो असांजा ॿार मस्जिद पढ़ंदा आहिनि सुबुह जो 6 बजे, उहे असांजा वेंदा आहिनि मस्जिद पढ़णु, उन्हनि खे कहिड़ी ख़बर त असांखे फुड़ो किथे लॻो आहे, क़ुर ते वञी वेहंदा, पलीत थियल आहिनि। पलीत ॿार खे त ख़बर कोन्हे, बशर्ते असां त ॾिसूं था न त असांजो ॿारु हितो टपी वियो आहे। हितो जा अॻुवान आहिनि 30-35 सालनि खां, जेके बशकिली ख़ान खोहावड़ असांजो चेयरमैन साहिबु हुयो कंहिं टाइम, जंहिं टाइम नो नादर ख़ान इलेक्शन में अची बीठो त हुन चयो त मां आपके शहर को फ़हरिस्त बनाऊंगा, सिंधी त न पई अचे उन टाइम अते खे, ॿिन्ही भाइरनि खे न पई अचे, मैं आपके शहर को छोटी फ़हरिस्त बनाऊंगा। त बशकिली ख़ान खोहावड़ साहब चयो त आप हमें जो मैंने आपको शहजादकोट पहले हुलिये में दिया था, अगर उसी हुलिये में हो जाएगा भी मैं शुक्र करूँगा और ये शहरवासी भी शुक्र करेंगे। पूरे शहर जी इहा ई हिन खां वधीक नाक़िस हालत आहे साईं। जबकि शहरियों का वशनू से बात करते हुए गंदगी के हवाले से मजीद कहना था कि आजकल शहजादकोट और गंदगी एक दूसरे के लिए लाजिम व मलजूम बन चुके हैं और इस शहर के गंदगी को हम अपना मुकद्दर समझकर आंखें बंद करके बैठे हुए हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शहजादकोट।